बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में SOPs ते अमल कराइण लाइ ACM मुख्तियार कार जो पाक फ़ौज ऐं पुलिस सां शहर जो दौरो। असिस्टेंट कमिश्नर शहज़ाद अहमद मुख्तियार कार ग़ुलाम अब्बास सदायो पाक फ़ौज ऐं पुलिस सां गॾु शहर जी मुख़्तलिफ़ बाज़ारनि में SOPs ते अमल कराइण लाइ दौरो कयो ऐं मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो वियो, जॾहिं त SOPs जी भनकड़ी कंदड़ हिकु दुकान खे सील पिणु कयो वियो। तंगवानी में ॾेती लेती जे मामले तां जाबदार बंदूक जा फायर करे ज़ाल खे क़तल करे छॾियो। भिटाई कॉलोनी थाणे जी हद ॻोठ अली नवाज़ जखरानी में जवाबदार इस्माइल जखरानी पंहिंजी ज़ाल ग़ुलाम फ़ातिमा खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो ऐं घर ख़ाली करे फ़रार थी वियो। इत्तला ते पुलिस पहुची लाश तहवील में वरितो ऐं पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल पहुचायो, जिते लेडी डॉक्टर न हुजण करे लाश कनकोट मुंतक़िल कयो वियो। छछो में शिकारपुर जे प्रेमी जोड़े अदालत में पसंद जो परिणो करे छॾियो। शिकारपुर जी रहवासिण मुर्क वधो ऐं अल्लाह ॾिनो शेख सेशन कोर्ट में प्यार जो परिणो करे छॾियो। पसंद जो परिणो कंदड़ जोड़े जो चवणु हो त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां परिणो कयो आहे, जंहिं बाद माइट जान जा वेरी थी विया आहिनि ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। घोटकी में संगावती तकरार तां हिकु ॼणे जे ज़ख़्मी थियण ख़िलाफ़ संदसि वारिसनि जो एहतिजाज। आंदल सुंदरानी थाणे जी हद ॻोठ जानण वासू जी वासा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां नबी बख्श वासू जे ज़ख़्मी थियण ख़िलाफ़ वासा बिरादरी पारां माई हकीमा, माई बख्तावर, निज़ामदीन ऐं ॿियनि तालका अस्पताल में एहतिजाज कंदे दाहियो त असांजे सौट रमज़ान वासू घोटकी जी अदालत में माई फ़हमीदा वासू सां संदसि वालिद नज़ीर अहमद जी रज़ामंदी सां निकाह कयो, जंहिं बाद वॾेरो अमानुल्लाह वासू नशे जी हालत में असांजे घरनि में दाख़िल थी मौतमार धमकियूं ॾेई औरतुनि खे तंग करे थो ऐं रमज़ान वासू खे कारे जो कूड़ो इल्ज़ाम ॾेई रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। बुरड़ी शाकरी में मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध एग्रीकल्चरल जनरल वर्कर्स यूनियन लाॻापियल नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन तरफ़ां लाल बख्श लालण सठियो, अख़्तर अली सठियो, ज़ाहिद जसकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें पोरेतन ऐं हारिन वॾे अंग में शिरकत कई। मटियारी में हज़रत यौम अली अलैहिस्सलाम जे मौक़े ते सालियानी मजलिस अज़ा बर्पा कई वई। मरकज़ी जामा मस्जिद इमाम ज़ैनुल आबिदीन में मुंतज़रीन इमाम महदी ऑर्गेनाइज़ेशन ऐं शिया उलमा काउंसिल पारां मजलिस अज़ा बर्पा कई वई, जंहिंमें मुल्क जे मशहूर मारूफ़ आलिम दीन अल्लामा असद इक़बाल ज़ैदी कुम्मी ख़ुसूसी ख़िताब करे कायनात जे शहनशाह दामाद रसूल हज़रत इमाम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं मटियारी समेत आसपास जे मशहूर नोहा ख़ाननि मोहसिन अली, सैयद सिकंदर अली शाह, ईमान अली समेत ॿियनि मक़ामी नोहा ख़ाननि ऐं आज़ादारनि मातमदारी करे शेर खुदा के भेटा पेश कई। सकरंड में कोरोना जी पखेड़ सबब ॿिए ॾींहुं बि लॉकडाउन कयो वियो। लॉकडाउन दौरान इजाज़त मिलियल कारोबारनि मुर्गी, मच्छी, गोश्त, सब्ज़ी, करियाना, मेडिकल स्टोर ऐं खीर जी दुकाननि खां सवाइ बाक़ी शहर जे ॿियनि कारोबारनि जूं मुख्य मार्केटूं मुकमल बंदि आहिनि, जंहिंमें सोनारा बाज़ार, शाही बाज़ार, हैदराबाद रोड, नवाबशाह रोड, मेहराबपुर रोड, स्टेशन रोड समेत ॿियनि इलाक़नि में कारोबार बंदि रखिया विया। मटियारी भरिसां मालगाॾी जूं 2 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। जसकानी फाटक वटि लाहौर खां कराची वेंदड़ मालगाॾी जूं 2 बोगियूं पटड़ी तां लही वयूं, जंहिं सबबु इमदादी टीमुनि रेलवे ट्रैक बंदि करे इमदादी कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। ऐं ख़ैरपुर नाथनशाह में पोरियत अॻवान मामा रसूल बख्श बिरोही जी 6हीं वरसी जे मौक़े ते भेटा पेश कई वई। अवामी पोरियत तहरीक जे वफ़द मरकज़ी अॻवान सूमर जावेद चांडियो, एडवोकेट रहीम बख्श बुघियो, एडवोकेट डॉक्टर आकिब चांडियो ऐं ॿियनि मामा रसूल बख्श बिरोही जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े सलामी पेश कई। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।